अदा 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 ओ अदी 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 ओ अदी 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 अदा हेरा चाचे किरण जे कुत्ते डोड़ा थी जो सहकी पियो खैर त आहे अदा हेरा खेर त आहे न खेर हा खेर न न खेर किथे आहे कम लही आहे अदी तूं अंदरि वञी वेह 4 महीना ऐं 10 ॾींहं ॿाहिरि कदम न रखजा हल हल वे हली अरे रे सुतलिया सुआ मकान त किथे सूटो त कोन हणी आहे जो हौसले खता लॻा पिया थी ॻाल्हि निकिरे हिकिड़ी थी बात मां चई लाइ छा थो पियो अदा जाबर ते त खेर आहे न जल्दी ॿुधा किथे मुंहिंजो हान फाटी पए अदी हाँ मूंखे 5 मिंट ब्रेक कनि जाबिरन हथियार खयूं रेस चाकर खाने जे ॻोठ ॾे रेल लॻो पियो वञे सफ़ा भरड़ाटास अदी दुआ घुर इन हमले में जाबर मारिजी वञे जे जाबर माण्हू मारे विधा ऐं भॼण में कामयाबु थी वियो न त पोइ तुंहिंजा हे वीचारा जेके कूंधर कुआरा ॿाहिरि मारिजी वेंदा भेण ॿुध ॾिस मुड़ुसु मरी वियो ईंदो ॿाहिरि किथां आणींदीअं ॿुधा दी किथां आणींदीअं अदा वात मां वाई त सोली कढ जाबर जे सिर ॾे अलाह ख़ैर करे पर हाणे थींदो अलाए छा थींदो छा कमाल जी करी ॾिस ॼण अधु कलाक में जाबर जे लाश खे टंगुनि में रसो ॿधी ट्रैक्टर सां गिलींदा दर ते छॾे वेंदा तव्हां कहिड़ा भाइर आहियो जो पंहिंजी भेण जे घर खे तबाह करण जे पुठियां आहियो भाइर त पंहिंजी भेण जे वर जे लाइ पंहिंजा सिर कुर्बान करे छॾींदा आहिनि तव्हां कहिड़े क़िस्म जा भाइर आहियो हेफ़ आहे तव्हांखे सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।